जी नाज़रीन, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर अव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था। हींअर सीनियर सहाफ़ी ऐं तर्जनिगार डॉक्टर अयूब शेख साहब जेके आहिनि उहे असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। तमामु घणी महिरबानी डॉक्टर साहब, अव्हां असांखे टाइम ॾिनो। कीअं बि ॾिसो डॉक्टर साहब, बिलाल काका जेके नौजवान आहिनि उन्हनि जो जेको क़त्लु थियो आहे उनखां पोइ सॼी सिंध में जेको ही शदीद क़िस्म जो रद्द अमल आयो, उन रद्द अमल खे अव्हां कीअं बि ॾिसो, छाकाणि त सिंध में अञा ताईं उन ते बि बहस थिए पियो त इन क़िस्म जो रद्द अमल न थिए हा, त सोराब ॻोठजड़ो वाक़ियो न थिए हा ऐं न थियणु खपे हा। कुझु धुरियूं अहिड़ियूं बि आहिनि जेके उन ते बि तनक़ीद थियूं कनि। सो पहिरियों पाण उन ते ॻाल्हाए वठूं। हीउ जेको सॼी सिंध में रद्द अमल आयो, अव्हां उनखे कीअं पिया ॾिसो? असल ॻाल्हि हीअ आहे त बिलाल काका जो जेको क़त्लु आहे उनजो न को जवाज़ आहे, न का जस्टिफिकेशन आहे, न को उहो इंसाफ़ आहे ऐं न को उहो माणपो आहे, न का उहा चङी ॻाल्हि आहे। इन करे बिलाल काका असां कंहिं सहाफ़ी मूंखां पुछो त उनखे असां इहो चयो त जज जॾहिं फांसी जी सज़ा ॾींदा आहिनि त फांसी पाण कोन ॾींदा आहिनि, फांसी सिस्टम ॾींदो आहे, इंतिज़ाम ॾींदो आहे, जेल ॾींदो आहे, कानून इहो आहे। बिलाल काका जो मुबैना तौरु फ़र्ज़ु कयो ॾोह आहे, उन ॾोह जी सज़ा इहा न आहे ऐं कंहिं माण्हूअ खे हथियार खणी कंहिंखे क़त्लु करण जो परवानो मिलियल हुजे उहो मारे छॾे, इहो न आहे। हिकिड़ो त बिलाल सां जेको नाहक थियो आहे उनजो इंसाफ़ थियणु खपे ऐं जेके बि माण्हू उन में मुलविस आहिनि उहे सभु जो सभु उन्हनि सां जाइज़ कानूनी कार्रवाई थियणु खपे। अचो रद्द अमल ते। रद्द अमल ही छो था थियनि? इहे इन करे था थियनि जो असां वटि हिकिड़ी आहे हुक्मरान पीपल्स पार्टी जंहिंखे समूरनि नसलनि, समूरनि क़ौमियतुनि ऐं ॿोली ॻाल्हाईंदड़नि जो ख़्यालु करिणो आहे। ऐं ॿियो जेके बि पार्टियूं आहिनि के नंढा नंढा ग्रुप आहिनि उन्हनि जो सॼी सिंध में उन क़िस्म जो को प्रेशर ग्रुप कोन्हे। जेकॾहिं उहे पार्टियूं इन क़िस्म जूं जानदार पार्टियूं हुजनि हा शायदि इहो वाक़ियो ई न थिए। पार्टियूं कोन्हनि, इन करे इहो वाक़ियो थियो, क़त्लु थियो। क़त्ल खां पोइ हाणे असां जेके पढ़ियल गढ़ियल माण्हू आहियूं उन्हनि खे हिकिड़ी ॻाल्हि हीअ सम्झणु खपे त 5000 सालनि जी तारीख़ में सिंध कॾहिं बि हमिलो न कयो, सिंध बर्दाश्त कयो, पर सिंध कॾहिं बि सिंध न आहे ॾिनी। क़ीमत जेका आहे जेकॾहिं सिंध आहे, सिंधी माण्हुनि जो क़त्लु जेकॾहिं हुनजी क़ीमत सिंध आहे, असां सिंध कॾहिं बि नथा ॾेई सघूं, नंबर 1। नंबर 2, जेकॾहिं रद्द अमल इन करे थो कयो वञे त लिसानी तफ़रका वधनि, इन जे मां हक़ में न आहियां। इहो नुक़सानु सिंध जो थींदो ऐं सिंध जी रवादार सूबे में, रवादार वतन में इन क़िस्म जी ॻाल्हि जी इजाज़त न हुजणु खपे। सही। ऐं जेको रद्द अमल थियो आहे जी, उन में जेकॾहिं के माण्हू चवनि था त असां हीअं कयो पोइ हीअं कयो पोइ हीअं कयो ऐं हिननि खे सबक़ु सेखारींदासीं, इहा राह ई ग़लति आहे। इहो जेको चयो थो वञे त हिननि जो सोशल बाइकाट कयो, हिननि जे कारोबार ते न वञो, हिननि जे चांहि न पीओ, हिननि खां सामान न ख़रीद कयो, जीअं गांधी जो मिसाल थो ॾिनो वञे त उन्हनि अंग्रेज़नि खे ईअं झुकायो हो, इहे बि हिकिड़ा दलील अचनि पिया। गांधी पोइ वापसि वरिती, नंबर 1। पोइ वरी तव्हां बि वापसि वठंदव जे गांधी जा पोइ लॻायो, नंबर 1। नंबर 2, अव्हांखे कंहिं बि ईअं थोरी चयो आहे त चांहि हिते पीओ हिते न पीओ, तव्हांजी मर्ज़ी आहे, न पीओ भले न पीओ। अव्हां जेकॾहिं सम्झो था त तव्हांजी चांहि पीअण सां मसइलो वधंदो, न पीओ ऐं मसइलो ख़तमु कयो। मां ईअं थो चवां त तव्हां कॾहिं बि न ॾिठो हूंदो पाकिस्तान ठहण महिल बि घटि में घटि जहिड़ा, घटि में घटि विगोड़, घटि में घटि क़त्ल हिते थिया। हुनजो रीज़न छा आहे? वॾेरा तॾहिं बि हुआ, मुस्लिम लीग तॾहिं बि हुई, मुस्लिम आहे त मुस्लिम लीग में आहे इहो तॾहिं बि हो, पर क़त्ल न थींदा। ऐं जेका नफ़रत हुई जेका वॾेरनि पैदा कई या अंग्रेज़नि पैदा कई हितां जे हिंदुनि जे ख़िलाफ़, उन्हनि हिंदुनि खे बि असांजे मुस्लमान मारियो थोरे। हिकिड़ो वॾे में वॾो वाक़ियो नवाब शाह जे रेल जो मसूद खदरपोश वारनि जेको करायो, उन में बि मसूद खदरपोश वारनि जेको कुझु करायो उनजी असां कॾहिं बि हिमायत थोरी कई, असां मज़म्मत कई, भले हिंदू हुजनि केर बि हुजे।
साॻे नमूने पंजाब में जेके पंजाबी पोइ सिख हुजनि हिंदू हुजनि क़तल थिया या हिंदुस्तान में जेके बि बिरादरियुनि जा माण्हू क़तल थिया असां हुनजे बि हक़ में न आहियूं। असां भला फ़लस्तीनी मुंहिंजो चाचो आहे मामो आहे, बिल्कुलु असां फ़लस्तीनी जे हक़ में छो हूंदा आहियूं? सभु असां जेके भला मज़लूम आहिनि वेतनामी त मुस्लमान न आहिनि उन्हनि जे हक़ में छो हूंदा आहियूं? ईरानी आहिनि, तूरानी आहिनि, केरु बि आहिनि। असां हाणे मां अचां थो इन मसइले जो हल छा आहे। इन मसइले जो हल हीअ आहे त हुकूमत सिंध कराची ऐं हैदराबाद जे कमिशनरनि, कराची ऐं हैदराबाद जे DIGs ऐं IG सिंध उन्हनि सभिनी खे कॉल करे ऐं जेके बि स्टेक होल्डर आहिनि उन्हनि जी मीटिंग कराए ऐं उन्हनि ते ज़िम्मेदारी रखे। सही हिकिड़ी ज़िम्मेदारी त हैदराबाद जी पुलिस जी इहा आहे त बिलाल काका जा जेके हक़ीक़ी कातिल आहिनि उहे गिरफ़्तार करे कोर्ट जे हवाले करे जेके बि केस मुनासिब आहिनि उहे उन्हनि ते लॻाराइनि ऐं ख़ुदि उन्हनि जे वारसनि खां पोइ पुछो वञे त इहे केस मुनासिब आहिनि या न आहिनि। सही था चओ। छो त इंसाफ़ जी पहिरीं शिक पहिरियों हरफ़ इहो आहे त जंहिंसां ॾोह थियो आहे जेको मज़लूम आहे उनजी ॻाल्हि सभ खां अवल ॿुधी वेंदी, उनजी ॻाल्हि सभ खां अवल मञी वेंदी। बिल्कुलु इन करे जेकॾहिं जनाब बिलाल काका जा माइट मिट पोइर उहे सम्झनि था त FIR मुनासिब हुजे, उहा मुनासिब FIR जीअं उहे चवनि तीअं काटी वञे। जेके माण्हू नामज़द थिया आहिनि जिन सिधी गोली हई आहे उन्हनि माण्हुनि सां कोर्ट उन नमूने जो हिसाब करे। ॿी ॻाल्हि इहा आहे। टीं ॻाल्हि इहा त सिंध में जेके बि वतन दोस्त, सिंध दोस्त, गैर जज़्बाती ऐं हक़ीक़ी दानिश्वर, सहाफ़ी, सियासत कंदड़, सियासी कारकुन आहिनि, उन्हनि जो तालुक़ु हुकुमरान पीपल्स पार्टी सां आहे या उन्हनि जो तालुक़ु हुकुमरान पार्टी जी मुखालफ़त में आहे। उन्हनि सभिनी खे गॾु वेहणो पवंदो ऐं हिन मसइले खे सिंध खे नस्ली बाहि जे आड़ा में विझण ऐं उछलण ऐं उन में तबाह करण खां रोकणो पवंदो। सही हिकिड़ी ॻाल्हि सम्झणु खपे, उहा आहे असांजी सोशल मीडिया। सेकंड में जेके माण्हू पख़्तून विया पए पोइ जेका ॻाल्हि ॿुधी आहे उहा ॿुधिजो ख़्याल सां। जी डॉक्टर साहब। उते विया पए बस में असांजा सिंधी चढ़िया, मां ओपन थो ॻाल्हायां, सिंधी ऐं पश्तून थो ॻाल्हायां। सिंधी चढ़िया ऐं उन्हनि उते जेके पश्तून माण्हू वेठा उन्हनि खे इहो ई चयो त तव्हां ख़ैर ख़ूबी सां पंहिंजे सूबे में वञो था, पंहिंजी धरतियुनि ॾांहुं वञो था, असांजे पारां तव्हांखे कुझु बि न चइजे। बिल्कुलु ठीकु। इहा ॻाल्हि सोशल मीडिया ते उबती आई। उहा कहिड़ी आई? सकरंद में पठाणनि सां नावाज़गी थी। उनजो वरी रिएक्शन हिते थियो सोराब ॻोठ ते, ज़ोब में बि थियो, बलोचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में उहो जेको थियो। इन करे मां सम्झां थो त सोशल मीडिया खे बि ज़िम्मेदार थियणो पवंदो। असांजा वज़ीर जेके आहिनि, असांजो वज़ीर आला जेको आहे उन्हनि खे ख़ुदि इहा ज़िम्मेदारी क़बूल कंदे ऐं विच में अचिणो पवंदो ऐं हिकिड़ी ॻाल्हि सम्झणी पवंदी त बाहि जेका आहे न उहो चीन में चवंदा आहिनि त हिकिड़ी तीली पूरो जंग साड़े सघे। सही था चओ। सो नस्ल परस्ती हुजे, क़ौम परस्ती हुजे ऐं ज़ात परस्ती हुजे, बिरादरी परस्ती हुजे, रंग नस्ल अक़ीदे जे बुनियाद ते हिक बि माण्हू जो क़त्ल जेको आहे उहो सिंध में जाइज़ न आहे। बिल्कुलु। आख़िरी ॻाल्हि मां हीअ थो कयां त गुज़िरियल साल जनरल बाजवा साहब चयो हो ऐं समूरनि पॉलिटिकल पार्टियुनि चयो त जीअं त अफ़गानिस्तान जो मामिलो हाणे हल थी चुको आहे, इन करे अफ़गान जेके बि हिते पनाहगीर आहिनि उहे सभु जो सभु बाइज़त तरीक़े सां वापसि पंहिंजे वतन मोकिलिया वञनि। बिल्कुलु। आउं इन्हनि समूरनि साहबनि जी हिमायत कंदे रिक्वेस्ट कंदुमि वरी बि उहो ही त जेके बि अफ़गान रहनि था न रुॻो उन्हनि खे हिते मिल्कियत जो हक़ न हुजणु खपे। ॿियो असांजे सिंधियुनि खे अफ़गान ऐं पख़्तून में फ़र्क़ु करणो पवंदो। सही। ऐं अफ़गाननि खे पंहिंजी धरती आहे, पंहिंजो वतन आहे, उन्हनि समूरनि माण्हुनि खे वापसि मोकिलियो ऐं जेके बि अदीब, दानिश्वर, सहाफ़ी, पुलिस, फ़ौज, रेंजर्स अफ़गाननि खे वापसि मोकिलण में मददगार थी सघनि, गॾिजी उहा मदद करे
उन्हनि खे इंतिहाई इंसानी ऐं बाइज़त तरीक़े सां वापसि पंहिंजे वतन मोकिलिजे। पर सर हिते त उन्हनि जूं आबादियूं जेके आहिनि उहे रेगुलराइज़ पियूं थियनि, उन्हनि जा NIC कार्ड पिया ठहनि, डोमिसाइल पिया ठहनि, उन्हनि खे नौकरियूं पियूं ॾिनियूं जेको वञनि। बि अव्हां जो नादरा पंहिंजो जो आर्टिकल माण्हू इन क़िस्म जो ॾोह करे, मां सज़ा कहिड़ी चवंदो आहियां ख़बर अथव? जी मां चवंदो आहियां नादरा जो जेको बि माण्हू इन में मुलविस निकिरे, उन जा ईंदड़ 3 नस्ल वरी नौकरियुनि में उन्हनि खे नौकरी न ॾियण जो कानून ठहियलु हुजे। सही। अच्छा, मूंखे यादि हूंदो त लास्ट ईयर ई जुलाई में FIA डायरेक्टर सिंध जेके हुआ उन्हनि प्रेस कॉन्फ्रेंस करे इहो इंकशाफ़ कयो हो त 10 सालनि में 40 लख जेके परॾेही आहिनि सिंध में उन्हनि खे NIC कार्ड ॾिना विया। त इहे ज़बरदस्त मौक़ो हो त सूबाई हुकूमत उन्हनि जी जांच कराए हा, उनजी जांच कराए हा उहे माण्हू केरु आहिनि, किथे आहिनि, छा पिया कनि, उहे कार्ड रद्द थियनि हा, पर उहो कोन्ह थियो। सर इहे रद्द करणा पवंदा। तव्हां इमाम हुसैन अलैहिस्सलाम चयो त जेका गंदगी आहे उन जे बारे में उसूल हिकिड़ो हुजणु खपे, जे टाइम ते उहो गंद साफ़ कंदव त तव्हांखे थोरी महिनत करणी पवंदी। बिल्कुलु। वक़्तु गुज़रण खां पोइ जेकॾहिं तव्हां महिनत कंदव त पोइ तव्हांखे महिनत बि करणी पवंदी, कुर्बानियूं बि ॾियणी पवंदी। सही। इन करे गुज़िरियल साल ई इन्हनि 40 लख माण्हुनि जो छा कयो वियो? हिते अफ़गान बस्ती थियूं ठहनि, हिते चौधारी माण्हू विहारिया था वञनि, इहो सभु जो सभु बंदि थियणु खपे। ऐं ख़ुदि पाकिस्तान जी आर्मी खां, पाकिस्तान जी रेंजर्स खां, सिंध जे पुलिस खां मदद वठी ऐं उन्हनि ऐं ख़ुदि तव्हांखे उहे अफ़गान सुञाणप जे लाइ पश्तूननि जी मदद खपंदी। आउं तव्हांखे ॿुधायां त पश्तून बि चाहिनि था त अफ़गान असांजा भाउर त आहिनि पर पंहिंजे मुल्क में हुजनि त वधीक सुठा भाउर आहिनि। सही। इन करे इन मामले में सिंध हुकूमत कुझु कम ॿिया करे ऐं कुझु ख़ुदि जेकॾहिं कराची मां नसीर साहब जेकॾहिं 40 लख, 50 लख, 60 लख, 70 लख गैर कानूनी बिहारी, बर्मी, वियतनामी, बंगाली ऐं तव्हांजा सऊदी वारा, तव्हांजा जेके बि मुस्लमान, इन्हनि मुस्लमाननि खे अवल त कुर्बानी जे लाइ मोकिलियो फ़लस्तीन त उते कुर्बानियूं ॾेई ॾिसनि। हिते ऑक्सीजन जी खोट आहे, हिते वसीलनि जी खोट आहे, बरसाति थी पए त वज़ीर आला पूरो नथो पई सघे। इहे 70 लख माण्हू पाणी इस्तेमालु कंदा हूंदा, 70 लख माण्हू भाॼियूं इस्तेमालु कंदा हूंदा, 70 लख माण्हुनि मां जेकॾहिं 35 लख माण्हुनि खे बि रोज़गार हूंदो त उहो बि असांजो वेंदो हूंदो। इन करे पंहिंजो पाण त बोझ त हल्को कयूं असां। बिल्कुलु। अच्छा डॉक्टर साहब, हाणे हिकिड़ो कमु इहो जेको हुकूमत करे, ॿियो जीअं मूं अव्हांजो कालम पढ़ियो पियो गिलगित जे हवाले सां हवालो ॾिनो त उते उन्हनि खे झलियो थो वञे मक़ामी माण्हुनि खे पंहिंजो ज़मीनूं न खपायो। मां ओपन थो चवां जी, त इहो असांजे माण्हुनि खे बि इहा सोच। जी, मां उते पीपल्स पार्टी, तहरीक इंसाफ़ ऐं नवाज़ लीग जे 3 अॻुवाणनि सां वेही कचहरियूं कयूं। मूं चयो हाणे ॻाल्हि ॿुधो, अच्छा हुते जहिड़ो कोन्हे ख़बर अथव? बिल्कुलु। असां वटि त पीपल्स पार्टी वारो, अवामी तहरीक वारो, GSN वारो ऐं फलाणी पार्टी ऐं MQM ऐं PSP न वेहंदा न पाण में। बिल्कुलु। ऐं हिक ॿिए सां बदशत पिया ॻाल्हाईंदा, उते ईअं कोन हो। फज़ीलत सां टई वेठा, मूं टिनी सां हाल अहिवाल कयो। हिकिड़नि माण्हुनि ज़ुल्फ़कार अली भुट्टे, पोइ आसिफ़ अली ज़रदारी जी लेखी कई, कीअं उन्हनि शनाख़्त ॾिनी। ज़ुल्फ़कार अली भुट्टो नसीर साहब 100 सालनि जी उते सब्सिडी ॾेई आयो आहे। उते 3.5 रुपए बिजली जो यूनिट आहे, 3.25 रुपए कणिक जो अटो पियो मिले। बिल्कुलु। मां उते सवें ॻोठ ॾिठा आहिनि, हर ॻोठ में ग्लेशियर जो पाणी थो अचे, 2-2 मेगावाट हर ग्लेशियर जो पाणी, उहो उते मेगावाट, उते बिजली जो थर्मल उते ॻोठाणनि जी मदद सां सरकार हणाए ॾिनो आहे। उते बिजली बंदि ई नथी थिए। मां इहो त चवां त हिते सिंध जा माण्हू उन्हनि खे कोऑपरेटिव जी ज़मीनूं ॾेई उन्हनि खां कणिक, ही वांदा माण्हू असांजा जेके वेठा आहिनि उन्हनि खे ज़मीन जो हुनर सेखारनि ऐं घणे में घणी उहा कणिक पोइ पंजाब मोकिलियो, कणिक KP में मोकिलियो, बलूचिस्तान में खपंदी त पैसा त असांखे ई ॾींदी न। सही। नवां तरीक़ा हिन दुनिया जा। मां तव्हांखे ॿुधायां जैसलमेर न, जेको मेन नुक़्तो आहे डॉक्टर साहब जंहिं ते ॻाल्हाइण था चवनि, एज़ ए नेशन उहे छा था कनि, पंहिंजो ज़मीनूं धारियुनि खे नथा खपाइनि जो सुभाणे हली उन्हनि जे लाइ मसइलो पैदा कंदा। त असांखे बि उहा पॉलिसी चयो तहरीक इंसाफ़ वारे त इमरान खान जो असां ते थोरो कहिड़ो आहे। हिकिड़ो त टूरिज़म तमामु, ऐं चई हर तकरीर में स्कर्दू जो नालो वरितो अथई, हुन लफ़्ज़ चया नंबर 1। ॿियो चई त असांखे झलियो अथई त पंहिंजूं बनियूं कंहिंखे बि न विकिणी ॾिजो, न त तव्हांजूं सुभाणे वनियूं बि हलियूं वेंदियूं। सही। सो मां सम्झां थो त इमरान खान जो इहो नियापो जेकॾहिं गिलगित ऐं बल्तिस्तान जे लाइ आहे त उहो सिंध लाइ बि हुजणु खपे।
ऐं असांजा जेके वफ़ाक़ी हुकुमरान आहिनि पीपल्स पार्टी खां समेत समूरा ऐं सिंध जे वज़ीर आला सैयद मुराद अली शाह साहब खे खपे त हिकिड़ो सर्कुलर मोहम्मद खान जूणे जे बज़ार असां हुनखे घटि वधि चवंदा आहियूं त आर्मी जो माण्हू हो, ज़िया जो माण्हू हो, ज़िया जे वक़्त जो वज़ीर आला गैर जमायती अलाए छा छा। मोहम्मद खान जूणे जे वक़्त में मां पाण डिप्टी कमिश्नर लाड़काणे जे तॾहिं शफ़ीक रहमान पराचा डिप्टी कमिश्नर हो ऐं अॼोको जेको इम्तियाज़ शेख साहब वज़ीर आहे उहो तॾहिं ADM लाड़काणो हूंदो। उन्हनि वटि लेटर आयो त कंहिं बि अफ़गान खे ज़मीनूं मिल्कियतूं वठण जो हक़ न हूंदो। सही। सो मां सम्झां थो वरी साईं मुराद अली शाह मोहम्मद खान जूणे जे साहब जो नालो खणण खां सवाइ पंहिंजी अहलियत पंहिंजी जेका हाकिमियत आहे उहा ॾेखारे ऐं सिंध जे माण्हुनि खां सवाइ ॿियनि खे मिल्कियत ख़रीद करण जो हक़ न मिलणु खपे। सही। ठीकु आहे डॉक्टर साहब, वॾी महिरबानी तव्हां असांखे टाइम ॾिनो। जी नाज़रीन, उन समूरी सूरत हाल ते ई वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिन वक़्तु नसीर मेमण साहब असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। वॾी महिरबानी नसीर मेमण साहब, कीअं पिया ॾिसो हीउ जेको बिलाल काका जो क़तल चऊं, शहादत चऊं, उनखां पोइ जेको समूरी सिंध में रद्द अमल साम्हूं आयो ऐं उनखां पोइ न रुगो सिंध पर बलोचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेका सूरत हाल जुड़ी ऐं स्पेशली जेको गुज़िरे ॾींहुं सुराब ॻोठ वारे इलाइक़े में वाक़ियो पेश आयो, नसीर मेमण साहब कीअं पिया ॾिसो उन समूरी सूरत हाल खे? महिरबानी अदा। पहिरीं ॻाल्हि त हिकिड़े नौजवान खे जंहिं तरह सां बेदर्दी सां क़तलु कयो वियो आहे इंतिहाई मज़म्मत लाइक़ु सख़्तु हिकिड़ो दुखो ईंदड़ वाक़ियो आहे ऐं जंहिं ते मुंहिंजो ख़्यालु आहे त बिना कंहिं नस्ली सुञाणप जे हर माण्हूअ खे तकलीफ़ थी हूंदी ऐं पर इन वाक़िए खे बज़ाहिर जीअं थोरा डिटेल सां साम्हूं अचनि पिया के लिसानी एलिमेंट कोन हुयो। जीअं हुजे हा त पोइ उहो सिंधी हुनजे होटल ते मानी खाइण वञे ई न। सॼी सिंध में पख़्तून होटलूं हलाइनि था, उन्हनि जा तमामु घणा कस्टमर सिंधी आहिनि, चांहि पीअनि था, मानी खाइनि था ऐं हुनजूं होटलूं मशहूरु आहिनि। सही। त इन जे करे इन सॼे मामले में ईअं न हो त टारगेटेड लिसानी मामिलो हो कंहिं बि थोरे जे पासे खां। इहो जहिड़ो छा था थियो इहे होटलुनि ते जहिड़ा थींदा आहिनि, मानी हितां थियो हूंदो, मानी सुठी न ठही हूंदी, देरि सां ॾेई वियो हूंदो, कंहिं बेरे बदतमीज़ी कई हूंदी, इहे होटलुनि ते रोज़ जा वाक़िया आहिनि, हर हंधि थियनि था, इहे हर ॿोली ॻाल्हाईंदड़ सां थियनि था। सही। बदकिस्मती जी ॻाल्हि आहे त उन ते हिकिड़ी अहिड़ी एग्रेशन थी जो उन हिकिड़े नौजवान जी ज़िंदगी वई हली, उनखे क़तलु कयो वियो ऐं पोइ हुनजे नतीजे में जीअं असां क़बाइली जहिड़ा थींदा आहिनि त जहिड़ो थींदो आहे पाणी जे वारे तां जहिड़ो थींदो आहे, बनी कब्ज़े तां जहिड़ो थींदो आहे, बकरी वण खाई वई, गाह खाई वई, मेंह गाह खाई वई, ॻाल्हियूं इहे हूंदियूं। पोइ प्रॉब्लम छा थींदो आहे, जीअं त स्टेट जा इदारा उनखे हिकदमि हैंडल न करे सघंदा आहिनि त उनजो नतीजो थींदो आहे त पोइ जेके बि धुरियूं हूंदियूं आहिनि, जेके जहिड़े में हूंदियूं आहिनि, उहे पंहिंजे नस्ली लिसानी फ़िरके वारी कंहिं न कंहिं सुञाणप जे बुनियाद ते पंहिंजो हिसाब पूरो करण जी हिकिड़ो कोशिशि कंदा आहिनि, जंहिंसां उन जहिड़े खे गिरोही रंग मिली वेंदो आहे जेको एक्चुअली ॿिनि माण्हुनि खां शुरू थींदो आहे। हाणे सिंध में सॼी में पख्तून कम्यूनिटी तमामु घणनि में रहे थी, उनजे करे उनजो बिज़नेस आहे, उन ते तव्हां वक़्तु ब वक़्तु ॾिठो हूंदो त माण्हुनि जो मुख़्तलिफ़ उते रिएक्शन्स अचनि था, छो त इशू पॉलिटिकल थी थो वञे जो दारियाबाद करी सिंध में तमामु घणी आहे, एतिरी कंहिं बि ॿिए सूबे में कान्हे। पोइ जीअं त उन वाक़िए में हिकिड़ी ॿी ज़बान ॻाल्हाईंदड़ ऐं ख़ासि तौर ते असां ॿुधो आहे जेको मूंखे एग्ज़ैक्ट ख़बर कान्हे त उहो त पख्तून बि न हुयो, उहो त चवनि था त हिकिड़ो इलीगल इमिग्रेंट अफ़गानी बि वेठो वञे। सही। त उनजे नतीजे में उन सॼे खे हाणे लिसानी रंग मिली वियो आहे। जेका ॻाल्हि क़बूलियत जॻी कोन्हे, जंहिंखे असांखे बिल्कुलु बि इनकरेज न करणु घुरिजे त ॿिनि माण्हुनि जो जहिड़ो वधी ॿिनि ग्रोहनि जो ॿिनि क़ौमुनि जे विच में या अफ़गान जेके इमिग्रेंट आहिनि उन्हनि जे या रवासियुनि जे विच में उहो जहिड़ी जी शिकिल इख्तियार करे इन ॻाल्हि खे असांखे इनकरेज न करणु घुरिजे, इहा पॉज़िटिव शइ न आहे। ऐं इन खां बचणु घुरिजे। सिंध अॻे ई लिसानी विगोड़नि में तमामु घणो भोॻियो आहे, तमामु घणो सिंध जो नुक़सानु थियो आहे ऐं इहे शयुनि जो जेको ख़ुदा न खां वजह थिए थो त सिंध जो नुक़सानु आहे, इनखे असांखे रोकणु घुरिजे हर तरह सां। बिल्कुलु। अच्छा, पोइ हीउ जेको सोराब ॻोठ में वरी उनजे रद्द अमल में जेको थियो त अव्हां ॾिठो हूंदो त अफ़गानिस्तान जा झंडा वञी फड़कायूं, पोइ हुते कानून लागू कंदड़ इदारनि जा एहलकार बि मौजूदु हुआ, तंहिंजे बावजूदि जेके 2 माण्हू ज़ख़्मी थिया हुआ, अॼु उन्हनि जी तस्दीक थी आहे, पाण हुकूमती सोर्स कनि पिया उहे माण्हू जेके आहिनि उन्हनि जूं हयातियूं ज़ाया थी वियूं। रियासती इदारनि जी मौजूदगी में अफ़गानिस्तान जा झंडा फड़काइण, गाॾियुनि खे टोड़णु, बाहियूं ॾेई छॾणु, त उते रियासती इदारनि जे किरदार खे मां कीअं पिया ॾिसो? इंतिहाई नाराज़गी वारो किरदारु उन्हनि जो, ऐं उन्हनि इन वाक़िए में माण्हू मरण खां पोइ एक्चुअली जेकर हिन जे नतीजे में काथे फ्लेयर अचे थी त हाणे सिधो सो उन इंतिज़ामिया जी नाअहली उनजी ज़िम्मेवार फैक्टर हूंदी। इहो रोड बंदि थियण जी ॻाल्हि अॻु में साम्हूं अची चुकी हुई, या का ओचितो रोड बंदि न थियो हो,
हुकूमत खे वक़्त सर उते पहुची डिप्लॉयमेंट करणु घुरिजे ऐं जिन माण्हुनि उते दहशतगर्दी कई पए या ॿियनि मुल्कनि जा झंडा खणी हिते लहराया पे हिते त इंतिज़ामिया कंहिं पाड़े वारे मुल्क जो नालो खणो त माण्हू गुम थींदा आहिनि। हीअ कहिड़ी तरह माण्हू सरेआम ॿियनि मुल्कनि जा झंडा खणी ऐं हिकिड़ा इलीगल इमिग्रेंट उते एतिरा माना ऑर्गनाइज़ थी वञनि जो मोतमार हथियार खणी निकिरी दहशतगर्दी कनि, गाॾियूं साड़नि, फैमिलीज़ खे हिसाइनि, माण्हुनि खे मारनि, त इहा सॼी नाअहली उन इंतिज़ामिया जी हुई। वक़्त करे एक्ट न कयो ऐं हाणे इन मौत वारनि वाक़िअनि खां पोइ अंदेशो आहे त इहा शइ वधी सघे थी। हुकूमत खे बिना देर जे तारुफ़ में अचणु घुरिजे। जेके इलीगल इमिग्रेंट्स ऐं ॿिया माण्हू हिन में इन्वॉल्व उनखे फौरन न रुॻो गिरफ़्तार कनि पर उन्हनि माण्हुनि खे मुल्क में ई न हुजणु घुरिजे जेके इलीगली हिते वेठा पंजनि मुल्कनि जा झंडा जिन मुल्कनि जा झंडा खणी आया आहिनि उन मुल्कनि में हलिया वञनि। इहो हुकूमत जो ज़िम्मो आहे। सिंध में वरियनि खां इलीगल इमिग्रेशन थिए पई, हुकूमतूं ख़ामोश आहिनि, हुकूमतूं हुन ते अखि नथियूं पटनि ऐं हाणे हुनजा असां नतीजा ॾिसणु लॻा आहियूं त दहशतगर्दी थियणु लॻी आहे, लिसानी विगोड़ थियणु लॻा आहिनि ऐं माण्हू मारिजणु लॻा आहिनि। सही ऐं सिधो चैलेंज बि कंदा असां हिन वाक़े सां कनेक्ट कोन था कयूं। पाण हिननि ई प्रोग्रामनि में कई भेरा हुन ते ॻाल्हायो आहे। अव्हां जा आर्टिकल आहिनि, जीअं अव्हां 13 जून 2021 ते हिकिड़ो कालम लिखियो हो त जंहिंमें FIS सिंध जे जेको सरबराह हो डायरेक्टर उन अची इंकशाफ़ कयो हो त 10 सालनि जे अंदरि सिंध में 40 लख जेके परॾेही आहिनि उनखे गैर क़ानूनी कार्ड ॾिना विया पर उन ते सूबाई हुकूमत को एक्शन कोन वरितो। हिते उन्हनि जूं जेके कचियूं आबादियूं आहिनि उन्हनि खे लीगलाइज़ कयो पियो वञे त इन सां त फ्यूचर में अञा वधीक सूरत हाल ख़राबु थींदी। जी नसीर साहब आवाज़ अचे पियो? जी नाज़रीन, नसीर मेमन साहब सां जेको असांजो राब्तो आहे उहो कटिजी वियो आहे। जो प्रोग्राम हिते पंहिंजी पुॼाणी थो पहुचे। असांजी इजाज़त, अल्लाह निगहबान।